अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेहरान न्यूज़ तुरो कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया चोर में रिपोर्ट एसआर सोडो जी। हुरन जे रूहानी पेशवा पीर पगारे पारां चौंकी जैसलमेर लॻ चोर फ़कीर अमीन मंगरियो में लखनि मुरीदनि खे ज़ियारत कराई वई। चो तरफ़ बेज पगारा जा नारा चीफ ख़लीफ़ो फ़कीर कादिर बख्श पिणु गॾु मौजूद हो। पीर साईं मुरीदनि खे रूहानी ख़िताब में चयो त पंहिंजे पाड़ेसरनि जो ख़्यालु रखो। पीर साहब हिदायत कंदे चयो त पंहिंजी न्याणियूं पढ़ायो, वण पोखियो ऐं मौसमी तब्दीलियुनि खे ॾिसंदे चौपायो माल पालण शुरू करियो। पंहिंजी औलाद खे सम्झायो त उहे फ़ौज जी इज़त कनि। फ़ौज पंहिंजी आहे, पाण फ़ौज जा आहियूं। असां जेको इज़त सां रहूं पिया उन में फ़ौज जो वॾो किरदारु आहे। जंहिं मुल्क जी फ़ौज मज़बूत नाहे उते जा माण्हू दरबदर जूं ठोकरूं पिया खाइनि। फ़ौज दहशतगर्दी ख़त्म करण में वॾो किरदारु अदा कयो आहे। ज़राअत जी ॼाण रुगो मौसमी तब्दीलियुनि तहत फसल पोखियो। असांखे ख़बर हुजणु खपे त कहिड़ो फसल कहिड़े मौसम में पोखणो आहे। मथे जी हालतुनि मूजिबि पाणी अञा घटि थींदो, उन करे घटि पाणी वारा फसल पोखियो। सॼो ॾींहुं वांदो वक़्तु न गुज़ारियो, मसरूफ़ रहो ऐं कमु कंदा रहो। पीर साईं पगारे सां गॾु करीमुल्ला वसाण, डॉक्टर फारूक कादिर बख्श मंगरियो, फ़कीर गुलाम कादिर मंगरियो, फ़कीर इलियास मंगरियो, हैदर अली, गुलाम मोहम्मद मंगरियो, थरपारकर तालके डायली रवाना थी विया। ॿी तरफ़ न्यू छोर शहर फ़कीर अबू बकर बियो ऐं गुलाम रसूल बियो जी चांह पार्टी ते पहुता, जिथे बि दुआ घुरी वई।